बख्शापुर वेझो इंडस हाईवे ते राणो स्टॉप वटि मोटरसाइकिलन जो ट्रैक्टर सां टक्कर, हिक औरत समेत 2 ॼणा फौत, 4 ॼणा सख्त ज़ख़्मी, अस्पताल मुंतकिल। तफ़सील मूजिब बख्शापुर वेझो राणो स्टॉप वटि इंडस हाईवे ते 3 मोटरसाइकिलन ऐं सिरनि सां भरियल ट्रैक्टर में ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में खाही जा रहवासी मोटरसाइकिल सवार अलहवरायो चाचड़ मिसमात रुबीना जखराणी थॾे ते फौत थी विया, जॾहिं त मोहम्मद हसन जखराणी, मिसमात पठाणी खातूं, मिसमात अरबाब खातूं, मिसमात सदोरी खातूं सख्त ज़ख़्मी थी पिया। अहिड़ो इतला बाद बख्शापुर पुलिस ज़ख़्मियुनि ऐं फौतियुनि खे कंधकोट अस्पताल मुंतकिल करायो। ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक हुजण सबबि लाड़काणे रिफर कयो वियो आहे। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िए जो केस दाख़िल कोन थी सघियो आहे।